अस्सलाम वालेकुम दोस्तों, कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहियो? ख़ैर दोस्तों, जीअं थधिकार जो मौसम असां वटि बि सियारो शुरू आहे ऐं सीउ जूं थधियूं मौसम। अॼु असां बि पंहिंजी उदासी ख़तमु करण लाइ जेको आहे घर वेठो हुयुसि, मुंहिंजो भला थोरो वॉक कयूं। शाम जो वक़्तु हो हिते बि, त हीउ समुंड जा नज़ारा तव्हांखे ॾेखारियां। ॾाढो ख़ूबसूरत समुंड जो नज़ारो आहे। जीअं पंहिंजा समुंड बीच बि आहिनि, पर तव्हां हीउ ॾिसो, हीउ पाण जे किन तस्वीरुनि में ऐं पाण ॾिसंदो हुउसि कॾहिं कॾहिं जॾहिं पाकिस्तान ॻोठु हूंदो हुउसि, तस्वीरुनि में ॾिसंदो हुउसि त यार हीअ बि मुल्क आहिनि। अॼु अलाह साईं नाचीज़ इंसान खे हेसी ताईं पुॼायो। ऐं बि घर वेही सोचींदो हुउसि, यार इहे सिनरियूं, इहे वाक़ई इहे मुल्क कीअं ॾिसबा, कई ॻाल्हियूं सोचींदो हुउसि। पर अलाह साईं ॾिसो, मूंखे बि जेको आहे हिते अॼु पुॼायो आहे। माउ पीउ जी दुआऊं ऐं यकीनन इंसान जंहिं शइ जी महिनत करे थो, अलाह साईं उते ज़रूरु पुॼाए थो। सो हीउ स्पेन जो इलाइक़ो आहे, हिनखे सलाहू चवंदा आहिनि। स्पेन में जेके समुंड जा बीच ॾाढा मशहूरु आहिनि। हीअ अक्सर मूं बि वीडियोज़ में ॾिसंदो आहियां, अक्सर वीडियो ॾिठा हूंदा हुते पंहिंजे मुल्क में सिंध में वेही। पर जॾहिं हिते लाइव घुमां पियो, ॾाढो पुरफ़ुज़ा ऐं सुकून लॻो पियो आहे। ऐं हिन गर्मियुनि जे वक़्त में हिते तमामु घणी रश हूंदी आहे, छो त हिते फॉरेनर माण्हू जाम ईंदा आहिनि, दुनिया जे ॿियनि मुल्कनि जा माण्हू घुमणु जाम ईंदा आहिनि। सो हिन वक़्तु जेका सियारे जी मुंदि आहे, सियारे जो सीउ बि आहे, इन करे रश हिते घटि आहे। पर मां तव्हांखे ॾेखारियां त हीअ लाइव मंज़र ॾाढो ख़ूबसूरत मंज़र आहिनि। हीअ अक्सर ईअं मूंखे लॻंदो, तव्हांखे बि लॻंदो तव्हां पाण पंहिंजी वीडियोज़ में ॾिठो हूंदो, पर अॼु मां पंहिंजी लाइव अखियुनि में ॾिसां पियो। ऐं तव्हां दोस्त बि मूंसां गॾु सिंधवासी जेको हीउ प्रोग्राम ॾिसो पिया। हीउ सॼो समुंड आहे, समुंड जो बीच आहे। हिते स्पेन जो इलाइक़ो आहे सलाहू। हिन बीच खे सलाहू चवंदा आहिनि। ॾाढो ख़ूबसूरत आहे। गर्मियुनि में त भाउ हिते एतिरी रश हूंदी आहे जो पेर रखण जी जाइ न हूंदी आहे। अॼु मूं चयो भला थोरो वॉक कयूं भला हिते बीच ते, पोइ जेको शाम जो टाइम मिलंदो आहे पोइ थोरो दोस्तनि सां बि लाइव थी वेंदा आहियूं। सो अवां त हींअर वाकई राति थी वई हूंदी। हीउ बीच आहे, जीअं पंहिंजा बीच बि तव्हां ॾिठा हूंदा, पर हीउ समुंड जो बीच ॾिसो केॾो साफ़ सुथिरो। हाणे थोरो अंदरि पासे वॉक बि थी वञे, दोस्तनि खे ॾेखारियूं बि सही। हीअ अक्सर मां बि कॾहिं कॾहिं वीडियोज़ में ॾिसंदो हुउसि सिंध में वेही, ऐं सोचींदो हुउसि यार हीअ कॾहिं ॾिसंदासीं, हीअ अहिड़ा मुल्क भेणा, हीअ केॾा ख़ुशहाल आहिनि। पर अलाह साईं अॼु असांखे अखियुनि सां ॾेखारे पियो। अवां दोस्तनि खे बि घर वेठे लाइव घुमायां पियो थो। अवां सिंध जा समूरा दोस्त बि मूंखे ॾिसो पिया, लाइव ॿुधो पिया। ऐं अॼु आऊं बि अव्हांखे घुमायां पियो, त आऊं बि सोचींदो हुउसि यार कॾहिं ॾिसंदासीं, अहिड़ा बीच ईंदा हुआ साम्हूं, अहिड़ा बीच समुंड जा, अहिड़ा रंगीन नज़ारा। त सोचींदो हुउसि हिते रश हिन महिल इन लाइ कोन्हे, छो त हिते जेको हिते पंहिंजो हींअर सीज़न कोन्हे। काज़ी रेहान लाखेर असांखे ॿुधे पियो, सुधेर अली भाउ ॿुधे पियो, अख़्तियार अली ॿुधे पियो, भाई ख़ान पालारी, विक्रम राजपूत। सो साईं हीउ ॾिसो केॾा ख़ूबसूरत नज़ारा आहिनि। हीअ अक्सर मां बि जेको न स्क्रीन ते ॾिसंदो हुउसि त सोचींदो हुउसि यार कॾहिं ॾिसंदासीं, कीअं ॾिसंदासीं। सो अॼु स्पेन जे हिन मुल्क में हीअ अक्सर थाईलैंड जा, सिंगापुर जा अहिड़ा बीच आहिनि, उहे ॾिसंदो हुउसि त मां सोचींदो अॼु मूंखे यकीन कयो लाइव ॾिसां पियो त केॾो प्यारो मंज़र, साम्हूं समुंड जी जेका समुंड जा नज़ारा, ऐं हेॾे वरी हीअ खजूं लॻल आहिनि, खजूर लॻल आहिनि। उनखां पोइ जेके आहिनि ख़ूबसूरत मंज़र। अच्छा, हीअ दुकान जेके आहिनि इहे वरी सीज़न में खुलंदा आहिनि, गर्मियुनि में हिते भाउ एॾी रश हूंदी आहे जो माण्हू बेही न सघंदो आहे। हीअ सीटां बीटां सभु फुल हूंदियूं आहिनि। हेॾे माण्हू ईअं पिया हूंदा आहिनि, बसि ॾींहं जा 5-5 कलाक, जहिड़ो माण्हुनि खे का फिकर ई न हुजे। माण्हू पंहिंजी मोकल कमकार छॾे हिते पिया हूंदा आहिनि, बसि मोकलूं वठी। गर्मियुनि में हितड़े न एॾा माण्हू हूंदा आहिनि, बसि तव्हां ॾिठो हूंदो जीअं बीचनि ते माण्हू धूप सेकण लाइ, उस सेकण लाइ वेठा हूंदा आहिनि। सो ॾाढा ख़ूबसूरत मंज़र आहिनि। त मां बि अवां दोस्तनि सां गॾु ॾिसां पियो। सो हिन वाले सां तव्हांखे ॾिसां पियो, हीउ ॾिसो केॾा ख़ूबसूरत हीअ जेके खजूर जा वण लॻल आहिनि, ऐं विच मां जेको आहे हलण जो रस्तो आहे। ऐं हिन पासे हीअ नंढा नंढा होटल आहिनि, पर हिन महिल हीअ बंदि आहिनि। के मच्छियुनि जा होटल आहिनि, के रेस्टोरेंट आहिनि, पर हिन महिल बंदि इन लाइ त हिते फॉरेनर हींअर कोन थो अचे, छो सीउ आहे। बाक़ी गर्मियुनि जा जेके 3-4 महीना हूंदा आहिनि, मूं बि ॾाढो इंजॉय कयो। पर नेक्स्ट इनशाला ज़िंदगी रही तव्हांखे वरी गर्मियुनि जो सीज़न बि ॾेखारिबो समूरनि दोस्तनि खे। त हिन महिल हितां घुमां पियो, ईअं पियो लॻे हीअ असां ॾिसंदा हुआसीं वीडियो में, ऐं पाण सिंध में वेही, पाकिस्तान में वेही ॾिसंदो हुउसि, सोचींदो हुउसि यार केॾा न ख़ूबसूरत आहिनि। अॼु अलाह साईं असांखे बि हिते पुॼाए छॾियो आहे। सो हीउ ॾिसो न केॾा न ख़ूबसूरत घर, ही नंढा नंढा फ्लोर घरनि जा ठहियल, ऐं वरी साम्हूं ही खजूर जा वण, वरी बेंचूं लॻल, विच मां रस्ता, ऐं समुंड जा नज़ारा।
सो अवां दोस्त सिंधवासी कीअं आहियो, ख़ुशि आहियो, ख़ैरियत सां आहियो? सिंध जी सूरत हाल ते बि थोरो कमेंट में ॿुधाए छॾंदा कयो त छा सूरत हाल आहे ऐं छा सिंध जो मौसमु आहे। सिंध जे कहिड़नि कहिड़नि इलाइक़नि जा दोस्त असांखे ॿुधनि पिया ऐं ॾिसनि पिया हीउ प्रोग्राम। हैदर बख़्श समय जो असांखे ॿुधे पियो, वॾियूं महिरबानियूं। के बी महर, वॾियूं महिरबानियूं। राशिद पंवर, वॾियूं महिरबानियूं। मुनवर मुग़ल साहब, वॾियूं महिरबानियूं। किंग खान मुनवर, वॾियूं महिरबानियूं। ऐं त दोस्तो हिते आयुसि थोरो वाक ते, त मूं चयो भला हाणे थोरो वाक बि कयां, दोस्तनि सां लाइव बि थियां ऐं दोस्तनि खे बि ॾेखारियां। त पोइ अवां दोस्तनि जी मोहबतूं आहिनि, को टंडे अलिहार जो बि अचे थो, को घोटकी जो बि अचे थो, को लाड़काणे जो बि अचे थो, को जेकमाबाद जो बि अचे थो, को थर जो बि आहे, को नंगर पारकर जो, को अछड़े थर जो, को कराची खां कारूंझर ताईं। हर दोस्त वॉच करे थो, ॿुधे थो। सो ही होटलनि हिन महिल कुझु होटल हलनि पिया ऐं कुझु बंदि आहिनि। ही नंढा नंढा होटल ॾाढा सुठा तव्हांखे ॾेखारियूं पिया। हिते गर्मियुनि में तमामु घणी रश हूंदी आहे, हिते बाक़ाइदा हलण जी जाइ न मिलंदी आहे। ऐं हीउ बीच त पूरो जेको आहे न हिते जेको भरियल हूंदो आहे। ही हिन जूं मुख़्तलिफ़ खिटियूं आहिनि, हिते सभु होटल आहिनि ऐं रहाइश जा जेके आहिनि माण्हुनि जेको महीनो महीनो बि पंहिंजी मोकलूं, असल में गर्मियुनि में मोकलूं थींदियूं आहिनि हिते 3-4 महीना यूरोप में, त पोइ माण्हू महीनो महीनो पंहिंजी फैमिली सां गॾु हिते जेको आहे अची हीउ बुक कराईंदा आहिनि फ्लैट अपार्टमेंट, पोइ हिते अची रहंदा आहिनि। पोइ बसि उन्हनि जेके समुंड ते जेको पंहिंजी धूप जिस्म खे जेको उस ॾियण लाइ पोइ हिते जेको रहाइश पज़ीर हूंदा आहिनि। यासीन ख़ासि केली मीरपुर साकरो, असां कारूंझर जे भरिसां आहियूं। अदा मूं इहो ई दोस्त चयो त मूं चयो जॾहिं आउं लाइव थियां थो त पोइ को दोस्त कराची खां कारूंझर, कारूंझर खां कश्मीर ताईं, पोइ हर दोस्त हिन प्रोग्राम में आहे। अवां सिंध दोस्तनि जी मोहबत आहे, सिंध वासियुनि जी, पिरी प्यारनि जी। त हीअ तव्हांखे लाइव जा मंज़र पिया था ॾेखारियूं ऐं ॾाढा ख़ूबसूरत मंज़र। पुठियां वरी जेको ॾिसो न, हीअ अक्सर मां बि उते सिंध में वेही, पाकिस्तान में वेही ॾिसंदो हुउसि वीडियोज़ में, त यार हीअ कॾहिं वञी ॾिसंदासीं, किथां नज़ारा कीअं ॾिसंदासीं, पर अॼु लाइव नज़ारा पिया था ॾिसूं बाक़ाइदा। हीअ अक्सर नज़ारा वीडियोज़ में ॾिसंदा हुआसीं, तव्हां बि ॾिसंदा हूंदो, पर अॼु केतिरनि ई दोस्तनि खे लाइव हिन प्रोग्राम वसीले ॾेखारियूं पिया। हाणे साईं चौक ठहियल आहे हिते, हीउ चौक ते ॾिसो पिया केॾो सुठो गिटार लॻल आहे। इहो वरी हलंदो, इहो हींअर बंदि करे छॾियो अथनि, पर गर्मियुनि में वरी हिनखे थेली ॿेली लाहे इन गिटार खे जूं लाइटूं ॿरंदियूं हूंदियूं। सो हींअर जेको आहे हिननि बंदि करे छॾियो आहे, पर हाणे ॾिसो न केॾो न सुठो चौक ठाहियो अथनि। हिते ॾिसो केॾो सुठो ख़ूबसूरत पियो लॻे। हिन पासे तव्हांखे ॾेखारियूं पिया त गिटार पियो आहे, गिटार जी हिफ़ाज़त लाइ ॾिसो रसो बसो ॿधी छॾियो अथनि ऐं गर्मियुनि में हिन में लाइटूं लॻल आहिनि, पोइ लाइटूं हलाईंदा आहिनि। हींअर सीज़न आउट आहे त इन करे हिननि बंदि करे छॾियो आहे। हीअ नंढा नंढा हिते होटल, हिते ऐं गर्मियुनि में बि आयो हुउमि, ॾाढी रश हुई। असां हिते 2 चकर आयासीं, समुंड में तड़ करण जो ख़्यालु थियो त बाबा हिते तमामु घणी रश हुई। सो अञा तव्हांखे ॿिया बि मंज़र पियो थो ॾेखारियां लाइव। नौशरो फिरोज़ अदा हिते स्कूल ईंदा आहे, सिंध जो हवालु इहो आहे बिल्कुलु अदा। बसि निज़ाम जे लाइ असां रड़ियूं कयूं पिया। सो हीउ ॾिसो न वेहण जे लाइ हीउ पार्क, हाणे समुंड जो बीच परियां वरी हिते वेहण लाइ पार्क, माण्हुनि जे वेहण लाइ सीटूं, त हीअ वरी चौक आहे, हिते माण्हू वेहंदा आहिनि। हिते बाबा ॾाढी रश हूंदी आहे गर्मियुनि में न, एतिरी रश थिए थी जो माण्हू हिते बाक़ाइदा पार्किंग लाइ बि जॻह ॻोल्हींदो आहे। त भई किथे पार्किंग मिले त पंहिंजी गाॾी कुंड में फसायां, कुंड पासो वठी गाॾी बिहारियूं। सो हिन महिल तव्हांखे ॾेखारियूं पिया हीअ ख़ूबसूरत मंज़र। अच्छा, ॿार हलंदा पिया ॾाढा ख़ूबसूरत, नंढा ॿार हिते अचनि था, ॾाढा ख़ुशि थियनि था। हाणे ॾिसो न केॾो सुहिणे अंदाज़ में कार्टून बीहारे वेठा आहिनि, ॾिसो केॾो सुहिणे अंदाज़ में बीठो आहे। नंढड़ा ॿार बि हिते जाम ईंदा आहिनि गर्मियुनि में। सो ॿारनि जे लाइ बि हिते पार्क आहिनि, झूला आहिनि। हाणे ॾिसो शावर पिया हलनि। अहिड़ी वीडियो त अक्सर मां बि ॾिसंदो हुउसि यूट्यूबरनि जूं, पर अॼु तव्हां दोस्त बि ॾिसो पिया था असांजो लाइव प्रोग्राम। अॼु मूंखे बि ईअं लॻे पियो जीअं हीउ लाइव पियो ॾिसां सॼो अखियुनि सां, ऐं ॾाढो वॾो अजीब महसूसु पियो थिए त भाउ असां बि ग़रीब माण्हू, सिंध जा वासी, मज़ूर हारी जा पुट जेके हिते पहुता आहियूं, अॼु यूरोप पिया ॾिसूं पंहिंजी अखियुनि सां। सो हिन महिल तव्हांखे घुमायूं पिया हैदर बख़्श समय जो, वॾियूं महिरबानियूं। इम्तियाज़ अली, वॾियूं महिरबानियूं। हालचंद मेंगवाड़, वॾियूं महिरबानियूं। अली मोहम्मद शरफा, वॾियूं महिरबानियूं ठरी बीरवा खां। अता हुसैन सुमरो, वॾियूं महिरबानियूं अता। अमी दोस्त पंहिंजो तारुफ़ कराईंदा वञो, जिथां जिथे जा दोस्त हुजनि। हाणे ही गाॾी बीठी आहे, ॾिसो न केॾी न सुहिणी गाॾी बीठी आहे। हाणे ॾिसो न केॾी न सुहिणी गाॾी बीठी आहे
ऐं हीअ गाॾी तव्हांजे साम्हूं तव्हांखे ॾेखारियूं पिया रेसलिंग में अक्सर तव्हां वीडियो में ॾिठी हूंदी जेके गाॾियूं भॼाईंदा आहिनि। सो हिते ॾिसो कीअं हीअ गाॾियूं बीठियूं आहिनि। साईं स्टील जा टायर अथसि, टायर बि साईं स्टील जा अथसि। हा ॾिसो केॾो सुठो एल्युमिनियम स्टील आहे को जेको ख़राब बि नथो थिए बरसाति में। हालांकि बरसाति बि जाम पवे थी पर टायर ते किथे ज़ंग न आहे लॻल। हीअ साईं तव्हांखे चौंक पे था ॾेखारियूं। हिन गाॾी ते असां वेंदासीं साईं इलेक्शन जो वोट ॾियणु। हिन गाॾी ते साईं असां ईंदासीं इलेक्शन जो वोट ॾियणु साईं। लाड़काणो घुमंदासीं सॼो हिन गाॾी ते साईं। सियारे में हिते समुंड जो बीच आहे। सियारे में हिते जेके न माण्हू घटि हूंदा आहिनि समुंड जे बीच ते सियारे में, छो त सीउ आहे। मां ईअं चकर ते आयुसि त थोरो वॉक मुंहिंजो कयां ऐं थोरो ॾिसां त मुंहिंजो पोइ दोस्तनि खे बि घुमायां। भाउ अली शहर वॾियूं महिरबानियूं, अली मोहम्मद शहर महिरबानियूं, देराज नदीम भाउ वॾियूं महिरबानियूं, कंडियारो मां वॾियूं महिरबानियूं। हीअ त भाउ तव्हां बि ॾिसंदा हूंदो लाइव जेको अक्सर वीडियोज़ में। अॼु मां बि तव्हांखे लाइव थो ॾेखारियां घर वेठे त ॾिसो भाउ तव्हांजे करे घुमूं पिया। खजूरियूं ॾिसो न केॾियूं सुहिणियूं पियूं लॻनि। सो हर शइ खे दुनिया में जेको आहे न हिकिड़ो तरतीब सां ठाहियो थो वञे, तरतीब सां लॻायो थो वञे, उनजी पूरी प्लानिंग हुजे थी। उन पूरी शइ खे अॻिते आवाम खे रियलाइज़ कई वञे थी त आवाम लाइ सहूलियतूं हुजनि ताकी दुनिया जे ॿियनि मुल्कनि जा माण्हू बि हिते घुमणु अचनि। सो हीअ घणो जेको पैसो आहे हीअ यूटिलाइज़ कनि था स्पेनिश जेके आहिनि उहे मतिलबु सियाहत खे तवजा ॾियनि था। तव्हां ॾिसंदो दुनिया जे केतिरनि ई मुल्कनि में तव्हांखे एडवेंचर घणा घुमण जा जेके आहिनि न यूरोप मां घणे मां घणा तव्हांखे स्पेन में मिलंदा। सो हिन महिल तव्हांखे ॾेखारियूं पिया हिननि जा बीच बि ॾाढा मशहूरु आहिनि। हिन स्पेन जा जेके बीच आहिनि उहे बि ॾाढा मशहूरु आहिनि। सो हिन महिल तव्हांखे हीअ लाइव मंज़र पिया था ॾेखारियूं। केॾा साईं ख़ूबसूरत चौक रस्ता रोड ॾिसो साईं केॾा ख़ूबसूरत मंज़र आहिनि। हीअ अक्सर मां बि हाणे दिलि करे पियो हिते कैमरा झले बसि बीह पियो ॾिसां। वाह एॾी ख़ूबसूरती आहे हिते हिन वणनि जी रोडनि जी। तव्हांजे साम्हूं केॾी सफ़ाई ऐं केॾो साफ़ सुथराई। ऐं हिते असल में माण्हू रहनि था पर हींअर हिते टूरिस्ट न आहे। टूरिस्ट न करे न आहे, टूरिस्ट फॉरेनर हिते ॿियनि यूरोप जे इलाइक़नि मां अचे थो। सो हिन महिल हिते जेको आहे उहो घटि आहे। तव्हांखे ॾेखारियूं पिया केॾो न ख़ूबसूरत रोड ऐं उनखां पोइ मथे लाइटूं बि लॻल आहिनि। उनखां पोइ खजनि जा वण नंढा नंढा घर ऐं चौक रस्ता। सो हिकिड़ो अजीब माहौल थो लॻे ॾाढो ख़ूबसूरत। हेॾां वरी ग्रीनरी अथसि, हेॾा हिन में ग्रीनरी आहे ऐं ॾिसो न की हल्की हल्की पार्क मथां वरी खजूर जा वण। सो हिकिड़ो केॾो ख़ूबसूरत मंदरु साम्हूं वरी बिल्डिंग जो रंग कलर। सो हीअ रोड रस्तो बि ईअं पियो लॻे थी तमामु घणी ख़ूबसूरती। अॻिते वरी तव्हांखे ॾेखारियां त अॻिते खजूर जा वण, उनखां पोइ हेठि गुलदान लॻल आहिनि उहे बि ॾाढा ख़ूबसूरत आहिनि। मोहरम लगारी टंडो मोहम्मद ख़ान मां भाउ वॾियूं महिरबानियूं। सुनील कुमार भाउ वॾियूं महिरबानियूं। अली ख़ुश्क वॾियूं महिरबानियूं भाउ कुर्ब। सो हीअ अव्हांखे ॾेखारियमि पिए हीअ स्पेन जो समुंड जो बीच आहे सलाहू। वरी कॾहिं गर्मियुनि में रही हयाती त तव्हांखे बीच ॾेखारींदुमि। तमामु ख़ूबसूरत बीच आहे जिते रश हूंदी आहे। तव्हां ॾिसंदो तव्हांखे चवंदो वाकई कोई बीच आहे। एॾो ख़ूबसूरत बीच आहे हिते। छो हिते जो अवाम जेको आहे उहो बि घुमण लाइ ॾाढो ईंदो आहे हिते स्पेन जो, उनखां पोइ ॿियनि मुल्कनि जो। हाणे साईं हीअ तव्हांखे घिटियूं ॾेखारियां अंदरि घिटियूं ॾिसो। हीअ वणनि जा रंग हीअ दिलि चाहींदड़ एॾो ख़ूबसूरत नज़ारा। अच्छा वण ॾिसो न केॾी हिकिड़ी लेन में वण लॻा पिया आहिनि, हिकु कटाई में हिकिड़ी लेन में। केॾो ख़ूबसूरत मंज़र पियो अचे। कंहिं दोस्तनि खे इहो प्रोग्राम वणियो, थोरा दोस्त पंहिंजो कमेंट्स बि ॾियनि, दोस्तनि जी बि राय ॿुधूं। सो हिन महिल हिते ही खजूर जा वण ॾिसो पिया। ही खजूर जा वण लॻल, विच में वरी जेके आहिनि वेहण जूं बेंचूं ऐं रोड तव्हां ॾिसो न। हाणे वरी बसूं बि हलनि पियूं ऐं साफ़ सुथरा रोड ॾिसो न को फटे वारो, न को रक्शे वारो, न को शोर। हाणे बस बि अचे पई पंहिंजे डिसिप्लिन में। बस बि अची वई आहे पंहिंजे डिसिप्लिन में। हीअ तव्हांखे ॾेखारियूं। अञा अॻिते साईं वञूं त ॾाढो ख़ूबसूरत मंज़र आहे पर मुंहिंजो दोस्तनि खे थोरी हिते सावक ॾेखारिजे केॾी ख़ूबसूरती खजूर। अब हाणे खजूर जो टाइम त आहे अलाए कोन। हिते खजूर जेको आहे न खजी बि लॻी पई आहे, साम्हूं नज़र अचे पई। खजूर ॿूर झलियो आहे बाक़ाइदा, हुन में खजूर बि आहे। पोइ हाणे अलाए या फार्मी खजूर आहे, मूंखे एतिरी मालूमात कोन्हे। हाणे साईं हीअ ॾिसो न केॾो सुठो परियां गुलदान लॻल।
भाउ सुधीर अली चए थो असांखे प्रोग्राम तमामु घणो पसंदि आयो। भाउ सुधीर अली जूं महिरबानियूं, जेको मुसलसल असांजो प्रोग्राम ॾिसे पियो ऐं चवे पियो त तव्हांजो प्रोग्राम तमामु घणो पसंदि आयो ऐं ॾिसूं पिया शौक़ सां। VIP प्रोग्राम मोहरम अली लगारी, वॾियूं महिरबानियूं मोहरम साईं। सो मोहरम साईं तव्हांजी वॾियूं महिरबानियूं तव्हां दोस्तनि जूं। त मुंहिंजो दोस्तनि खे थोरो ही लाइव ॾेखारियां, ॾाढा ख़ूबसूरत मंज़र हिते जे इलाइक़े जा। ऐं हाणे ॾिसो न, ही केॾो न सुहिणो मंज़र पियो लॻे। तव्हां मंज़र ॾिसो न, खजूर जो, वरी मथां खजूर, वरी साम्हूं बिल्डिंग जा रंग। सो दुनिया में जिथे बि ॾिसो न, सियाहत लाइ वॾो कमु कयो थो वञे। हाणे नंढड़ो ॾिसो न, नंढड़ो फ्लोर, 3 फ्लोरनि जो घर ठहियलु आहे, पर गर्मियुनि में इहो बि तमामु महांगो मिलंदो। हिते मिलंदो ई कोन, छो त हिते तमामु घणी रश हूंदी आहे। मां तव्हांखे वरी कंहिं गर्मी जे सीज़न में हिते ज़रूरु विज़िट कराईंदुसि। रही हयाती ज़िंदगी जा मेला आहिनि। हैदर बख़्श समय जो भाउ, वॾियूं महिरबानियूं। शहज़ाद अली, वॾियूं महिरबानियूं साईं। सावक ॾिसो परियां, वरी खजूर जा वणनि जी, वरी वणनि जी सावक ॾिसो, खजूर जे पतनि जी साईं तव्हांजे साम्हूं। केॾो न दिलि फ्रेम मंज़र, केॾा प्यारा मंज़र आहिनि। सो असांजी सिंधड़ी बि, असांजो मुल्क बि घटि न आहे जे हुनखे सियाहत जे हवाले सां तरक़ी ॾिनी वञे, त काफ़ी अॻिते आहे। छो त पाकिस्तान जो जेको पहाड़ी इलाइक़ो आहे, जेको इलाइक़ो आहे, उनखां पोइ जेको मथियां इलाइक़ा आहिनि, त उहे बि ॾाढा ख़ूबसूरत आहिनि। पर ही माण्हू पंहिंजे हिन इलाइक़नि खे सियाहत लाइ तमामु घणो कमु कनि था, छो त हिते दुनिया जा माण्हू घुमणु अचनि था स्पेन में। सो ही तव्हांखे ॾेखारियूं पिया साईं। साम्हूं साईं परियां समुंड जो बीच बि आहे ऐं तव्हांखे लाइव बि था ॾेखारियूं। ऐं दोस्त कहिड़ा कहिड़ा दोस्त असांजे प्रोग्राम जेके आहिनि उहो लाइव ॾिसंदा आहिनि, थोरो इन हवाले सां बि दोस्त कमेंट कनि। भाउ हैदर बख़्श समय जो वॾियूं महिरबानियूं। उज़ैर टालपुर, वॾियूं महिरबानियूं। कहिड़ा कहिड़ा दोस्त असांजो प्रोग्राम जेके आहिनि उहे ॿुधंदा आहिनि। वाजिद अली मीराणी साहब, वॾियूं महिरबानियूं। मोहरम अली लगारी भाउ, वॾियूं महिरबानियूं। शहज़ाद अली भाउ, वॾियूं महिरबानियूं। सो साईं ही तव्हांखे लाइव मंज़र पिया था ॾेखारियूं। यकीन कयो ॾाढा ख़ूबसूरत मंज़र आहिनि। ऐं तव्हांखे ही लाइव मंज़र पिया था ॾेखारियूं। केॾो ॾिसो, केॾी सुठी बिल्डिंग आहे। हल भाउ, मूंखे त दिलि करे पियो त ॿी बि बिल्डिंग ॾिसां रुॻो। हाणे तव्हां पाण ॿुधायो, ॾिसो बिल्डिंग जो रंग, वरी शीशे ते ठहियल कटाई गैलरी, केॾी प्यारी बिल्डिंग आहे। माना हिननि बाक़ाइदा पूरो एडवेंचर ऐं पूरी ज़बरदस्त स्ट्रक्चर जे हवाले सां जेको आहे हिते हिननि ही बिल्डिंग रखी आहे। वरी साम्हूं जेको आहे हिनखे समुंड जो रंग ॾिसो न, वरी खजूर साम्हूं लॻल। नेमतुल्ला नोड़ियो, वॾियूं महिरबानियूं। शहज़ाद अली भाउ, वॾियूं महिरबानियूं। रवि खान भाऊ, वॾियूं महिरबानियूं। सो दोस्तनि खे मुंहिंजो लाइव ॾेखारियूं। भाउ नेमतुल्ला ख़ुशि आहियो त भई ठीकु आहे। बसि भाउ आयासीं, असां चयो थोरो दोस्तनि खे समुंड जो बीच बि ॾेखारियां ऐं थोरो लाइव बि थियूं, वॉक बि कयूं पिए ऐं मुंहिंजो हाणे दोस्तनि खे ॾेखारियां। ही सलाहू जो इलाइक़ो आहे स्पेन में, सलाहू बीच आहे जेको दुनिया में तमामु मशहूरु बीच आहे। हाणे तव्हांखे हिन जा मंज़र ॾेखारियां, बीच मां ॾेखारे आयो आहियां। सो ही अक्सर वीडियो में तव्हां ॾिठो हूंदो, पर अॼु मां बि तव्हां सां गॾु लाइव वेठो ॾिसां। अक्सर ईअं ई गाॾियूं हलंदियूं आहिनि, बसूं हलंदियूं आहिनि। सो अॼु मां बि तव्हां सां लाइव वेठो ॾिसां। साईं हाज़ुर हाज़ुर भाउ, ज़रूरु ज़रूरु। हैदर बख़्श समय जो गवर्नमेंट सेंसर थिए त पोइ प्रोमोट टूरिज़म, बिल्कुलु अदा बिल्कुलु। उहे चवंदा न, ॾिसो टूरिज़म जेको आहे उहो दुनिया में सभ खां वधीक टूरिज़म जी कमाई आहे। छो त ही माण्हू जेके आहिनि पंहिंजे मुल्क खे सियाहत लाइ वॾो कमु कनि था। सो हाणे तव्हां ॾिसो न, हाणे एतिरी ट्रैफिक बि न आहे, पर जॻह जॻह सिग्नल आहिनि। उहो इन करे त छो त सीज़न में तमामु घणी रश थींदी आहे। पोइ इन रश जे करे जेको आहे हिते जेको माण्हू आहिनि, जेको हिते सिग्नल हिननि लॻाए छॾिया आहिनि त ताकी को अहिड़ो हादसो न थिए। हिन घिटी में सीज़न में, मतिलबु गर्मियुनि में मां आयो हुउमि, एॾी रश हुई जो हितड़े बा पेर रखण जी जाइ न पई मिले। हाणे साम्हूं समुंड जो बीच ॾिसो न। प्रोग्राम खे पूरो ॾिसिजो, तव्हांखे पूरी वीडियो में ज़बरदस्त लॻंदी ऐं पूरी लाइव में तव्हांखे प्रोग्राम बहितर नज़र ईंदो। हाणे बस थोरो ही 4 जेके निशान आहिनि टुपके वारा, इहे पंधु हलण वारनि जे लाइ आहिनि। सो ही तव्हांखे ॾेखारियां पियो। ही लाइव मंज़र तव्हां ॾिसी सघो था, केॾो ख़ूबसूरत मंज़र आहिनि। ऐं अञा अंदरि घिटियुनि में तव्हां वण ॾिसो, सावक ॾिसो, वरी नंढड़ा नंढड़ा गुलदान पियल आहिनि। हाणे भाई हिते न कंहिंजी का ॿकरी ईंदी, न कंहिंजो को माल भेलींदो, अबा न कंहिंजो को ढोर ईंदो नुक़सानु कंदो। तव्हांजे साम्हूं ॾिसो न कीअं पिया आहिनि, गुलनि खे को छेड़ण वारो कोन्हे। कीअं ॾिसो न गुलड़ा पिया नज़र पिया अचनि।
सो ही बिल्डिंगूं तव्हांखे ॾेखारियूं पिया। रईस वकार भाउ वॾियूं महिरबानियूं। हाणे विच में साईं बेंचूं ॾिसो न केॾियूं सुठियूं पियूं लॻनि वेहण लाइ। हाणे ही ॾिसो न, सो इहा हूंदी आहे सियाहत साईं, टूरिज़म। हाणे ॾिसो न बेंचूं पयूं आहिनि केॾे ज़बरदस्त कलर जूं। हाणे हिते माण्हू गर्मियुनि में अची वेहे त ईअं थक भञे, ऐं केॾो सुठो निज़ाम आहे। हाणे थोरो अॻिते वरी किचिरे जा डस्टबिन पिया आहिनि, हुन में किचिरो छलाए सघो था। ऐं घिटी तव्हांखे रौनक ॾेखारियूं पिया। हिते तमामु घणी रश हूंदी आहे भाउ, सीज़न में जेका गर्मियुनि जे मौसम में तमामु घणी रश हूंदी आहे। सो ही तव्हांखे सॼो ॾेखारियोसीं। इरफान चांडियो भाउ वॾियूं महिरबानियूं। सिंध जे कहिड़े कहिड़े इलाइक़नि जा दोस्त असांखे वॉच कनि पिया। दोस्त थोरो पंहिंजो तारुफ़ बि कराइनि, सिंध जे कहिड़े कहिड़े इलाइक़नि जा दोस्त वॉच पिया कनि। सो साईं हिते तव्हांखे ही वण बि ॾेखारियोसीं। ॾिसो न वण जी कटाई, ख़ूबसूरती, कुदरती हिकिड़ो निखार थो अची वञे। हाणे हिते साईं नंढियूं नंढियूं स्ट्रीट लाइटियूं बि लॻल आहिनि। गर्मियुनि में राति जे टाइम लाइटियूं हलनि थियूं, ऐं हींअर बि हलंदियूं आहिनि, पर गर्मियुनि में अञा टूरिस्ट घणो हूंदो आहे। हिते बाक़ाइदा पेर रखण जी जाइ कोन हूंदी आहे, एॾी रश हूंदी आहे। माण्हू इंतज़ार में हूंदा आहिनि रेस्टोरेंट जे ॿाहिरां त असांखे वेहण जी जाइ मिले, कुझु खाऊं पीऊं। सिंध जे कहिड़नि कहिड़नि इलाइक़नि जा दोस्त असांजो प्रोग्राम ॾिसनि पिया, असांखे ॿुधनि पिया। दोस्त पंहिंजो तारुफ़ बि कराइनि। ही साईं तव्हांखे ॾेखारियोसीं हिते जा लाइव ख़ूबसूरत मंज़र। हिते बि साईं ॾिसो न, गुलनि जे विच में साईं रईस वकार वकार हुसैन खोसो बिटशा, वॾियूं महिरबानियूं वकार साईं। लतीफ़ साईं जी नगरी मां भाउ वकार खोसो असांखे ॿुधे पियो। भाउ वकार साईं वॾियूं महिरबानियूं। शहज़ाद अली साईं दादू जा आहियूं भाउ वॾियूं महिरबानियूं। दादूअ जा भाउ, तूं असांजो भाउ आहीं, इहो ई त दादू जो जादू आहे। सो साईं ही तव्हांखे गलियूं ॾेखारियूं पिया ख़ूबसूरत। तव्हां सां कचेरी कंदे कंदे असां बि घणी वाक करे आयासीं। मूं चयो भला दोस्तनि सां लाइव बि थियूं। सो अवां दोस्तनि जूं वॾियूं महिरबानियूं। ही बिल्डिंगूं वरी वणनि जा रंग ॾिसो न, रंग ई आहे रंग। साईं ॾिसो साईं केॾो था पंहिंजे इलाइक़नि खे ठाहिनि। साम्हूं साईं वण ॾिसो वरी, लेन में वण हिकु जहिड़ा साईं, हिकु जहिड़ा वण साईं लाइन में। ही साईं ॾाढो ख़ूबसूरत मंज़र तव्हांखे ॾेखारियूं बि था, ऐं तमामु दिलचस्प ऐं प्यारा मंज़र हिन इलाइक़नि जा। ही साईं चौक आहे। ॿियो संगत ख़ुशि हुयो, ख़ैर तबियत ठीकु आहे मौजून में। बसि असां बि तव्हां सां गॾु लाइव में पिया आहियूं, असांजो दोस्तनि सां लाइव बि थियूं। सिज पोयां लॻे पियो, असां बि सफ़ा ॻाढ़ा पिया नज़र अचूं। एतिरा ॻाढ़ा आहियूं त कोन, पर सिज जे करे जेको शवाऊं जेके लॻनि पियूं सिज जूं, उन में रुगो मोबाइल में ॻाढ़ाइण अची वई आहे। तो दोस्तनि जी वॾियूं महिरबानियूं। इम्तियाज़ अली खोसो साहिबु ॾिसे पियो असांखे, खाणोट ज़िले जामशोरे मां। इम्तियाज़ साईं तव्हांजी वॾियूं महिरबानियूं। ख़ुशि हुजो इम्तियाज़ अली खोसो साहिबु, महिरबानियूं साईं, तव्हांजी वॾियूं महिरबानियूं दोस्तनि जूं। सो ही साईं बिल्डिंगूं, वरी ही घर हल्का हल्का ॾिसो वण गॾु लॻल। सो अवां पहिरीं प्यारनि जूं दोस्तनि जूं वॾियूं महिरबानियूं। सदा ख़ुशि हुजो, आबाद हुजो, जिथे बि हुजो ख़ुशि हुजो।